नाज़रीन, बदीन शहर समेत ज़िले जा नंढा वॾा शहर बि सकाफ़ती ईद मल्हाए रहिया आहिनि। नेशनल स्कूल एंड कॉलेज तरफ़ां सिंध जे नक्शे जो 50 फुट डिघो झंडो फड़कायो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे यूनिस बकारी। जी यूनिस। इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि आवाज़ टेलीविज़न जे सॾ ते अॼु सकाफ़ती ईद जी शुरूआति नेशनल कॉलेज ऐं स्कूल बदीन 50 फुट डिघो झंडो फड़काए शुरूआति कई आहे, जिते गुलनि जी वर्खा कई वई आहे, मासूम ॿारनि में मिठाई विरहाई वई आहे ऐं दुआऊं घुरियूं वयूं आहिनि सिंध जे सलामती, तरक़ी, आजपे ऐं एकता जे हवाले सां। अचो त नेशनल स्कूल जे प्रिंसिपल सां ॻाल्हायूं त अॼोके हिन ख़ुशियुनि वारी ईद जे मौक़े ते हुननि हेॾो सारो एहतमाम करे उहो असांखे छा था ॿुधाइनि। अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं। सिंध संवारण जे लाइ बेशक इल्मु पढ़ाइणु ज़रूरी आहे। अॼोको इहो सकाफ़त जो जेको ॾिहाड़ो असां मल्हाए रहिया आहियूं, हर साल वांगुरु वॾे जोश जज़्बे सां इन में असांजा शागिर्द, उस्ताद, शहरी नेशनल स्कूल एंड कॉलेज बदीन जे प्लेटफार्म तां उहे शरीक थींदा आहिनि। असां 5 दिसंबर ते सकाफ़ती एकता ॾियारो मल्हाईंदा रहंदा आहियूं, जेको 1000 सालनि खां मल्हाईंदा रहंदा आहियूं। उहो एकता ॾियारो अजरक टोपी जी ईद ते कपिड़ा नवां पाए वेंदा आहियूं, घुमंदा फिरंदा आहियूं, अजरक टोपी पाए घुमंदा फिरंदा पिया आहियूं। इहो नंढड़ा ॿार बि घुमंदा फिरंदा पिया आहिनि अजरक टोपी पाए। हीअ सकाफ़ती ॾियारो असांजो ईद जे ॾींहुं वांगुरु आहे। अॼु बदीन में नेशनल स्कूल तरफ़ां सकाफ़ती झंडो फड़काए, अजरक जो झंडो फड़काए पंहिंजाइप जो इज़हार ऐं मोहबत जो इज़हार कयो वियो आहे। ऐं अॼु ही जेके सकाफ़ती सरगर्मियूं आहिनि उहे बाक़ाइदगी सां बदीन में शुरू थी चुकियूं आहिनि।